कंडियारो भरिसां ॻोठ क़ाबिल मंगरियो जे रहवासी मुंगरिया बराद जे माण्हुनि पारां पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते नियाज़ हुसैन, रियाज़ हुसैन, शाहनवाज़ मंगरियो, इमरान मंगरियो ऐं ॿियनि जो चवणु हो त कंडियारो SHO सदन नौजवान ग़ुलाम शबीर मंगरियो खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे थाणे ते खणी वियो। SHO ताहिर दायो पारां रिश्वत घुरी वई न ॾियण ते पुलिस नौजवान ते चर्च जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस असां सां नाइंसाफ़ी कई आहे, असांजो नौजवान दर्ज़ को कमु कंदड़ आहे। पुलिस बिना जवाज़ केस दाख़िल कयो आहे। पुलिस जी अहिड़ी नाइंसाफ़ी न बर्दाश्त न कई वेंदी। उन्होंने SSP नौशर फिरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त कंडियारो SHO नाइंसाफ़ी जो नोटिस वठे, नौजवान ते दाख़िल कूड़ो केस ख़त्म कयो वञे, पुलिस ख़िलाफ़ क़दम खयो वञे, न त ॿी सूरत में शहर में शटर बंदि हड़ताल ऐं क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।